कुंवार ॿूटी जे फ़ाइदनि बाबति त सभु कंहिंखे ख़बर हूंदी। उन जा ख़ूबसूरतीअ लाइ एतिरा त फ़ाइदा आहिनि जो कॉस्मेटिक जी केतिरियुनि ई प्रोडक्ट्स में उन जो इस्तेमालु कयो वञे थो, पर उन जा सिहत लाइ पिणु बहितरीन फ़ाइदा आहिनि जिन बाबति असां बि हिते ज़िक्र करे चुका आहियूं। पर कुंवार ॿूटीअ जो शरबत या जूस कहिड़ीअ रीति फ़ाइदेमंद साबित थींदो आहे। कुंवार ॿूटीअ जो जूस कीअं तयारु कजे, अॼु असां अव्हांखे इन बाबति ॿुधाईंदासीं। कुंवार ॿूटीअ जो शरबत ठाहिण लाइ उन मां लिव वारो मादो कढो, उन में लीमीअ जी रस मिलायो, उन खां पोइ थोरी खंडु ऐं थोरो लूणु मिलाए उन खे ग्राइंड करे वठो। पाणी मिलाइण चाहियो त पाणी बि मिलाए सघो था। इहो शरबत तव्हांजी सिहत लाइ इंतिहाई फ़ाइदेमंद साबित थींदो। एलोवेरा या कुंवार ॿूटी जे इन जूस में विटामिन ए, सी ऐं विटामिन B6 मौजूदु हूंदी आहे। उन खां सवाइ उन में कैल्शियम, मैग्नीशियम ऐं पोटाशियम जो बि झझो मिक़दार हुजे थो। इहो जूस पीअण सां जिस्म जो मुदाफ़ियती निज़ाम ताक़तवर थींदो आहे, रत साफ़ थिए थी, जिस्म ॿाहिरें तोड़े अंदरें इन्फेक्शन्स खां महफ़ूज़ रहे थो। कुंवार ॿूटी जो इहो जूस पीअण सां रत में ॻाढ़नि जुज़नि जो अंग बि वधंदो आहे। इन सां गॾु इहो जूस एसिड रिफ्लेक्स, बदहज़मी ऐं आंड्रनि जी बीमारियुनि खां बि तहफ़ुज़ ॾींदो आहे। लगातार बुनियादनि ते इन जूस जो इस्तेमालु ख़ूबसूरती माणण जो बि बहितरीन सबबु बणिबो आहे। इन सां गॾु उन खे पीअण सां जिस्म ते ज़ाहिर थींदड़ वधंदड़ उमिरि जे असरनि खे बि घटाए सघिजे थो। इहो चमड़ीअ खे साफ़ ऐं जवान रखण जो बहितरीन ज़रियो आहे।